नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में सिंध जे महान कवि शेख हयाज़ जी यादि में खाना बदहोश राइटर्स फोरम पारां 7हों अयाज़ मेलो लगायो वियो। अयाज़ मेले में ॿिए ॾींहं ते शेख हयाज़ जी ज़िंदगी ते अदीबनि शाइरनि तोड़े मुख़्तलिफ़ शख़्सियतनि भेटा पेश कंदे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो। शेख हयाज़ जे अदबी कदकाठ ते रोशनी विझंदे नाम्यारे लेखक प्रोफेसर इरफाना मला, औरत अगवान हसीन मुसरत अमर सिंधु पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त शेख हयाज़ हिन सदी जो वॾे में वॾो शाइर हो। शेख हयाज़ जी शाइरी में हिकु राह ऐं हिकु मक़सदु आहे। अयाज़ मेले में सवें मर्दनि औरतनि ऐं ॿारनि शिरकत कई है। हर मेले में भरपूर तादाद में शिरकत कनि था। हिते 5 यूनिवर्सिटियूं आहिनि हैदराबाद शहर में। हिकिड़ो अहिड़ो माहौल जुड़े थो जंहिंमें हिकिड़े अहिड़े मुआशरे जी, अहिड़े मुल्क जी, अहिड़े क़ौम जी ॻाल्हि थिए थी जंहिंमें सभु हिक ॿिए सां हिकिड़े अद में हिक ॿिए सां प्यार सां, मोहबत सां, डिग्निटीअ सां, इंसानी वक़ार सां फ़र्द कीअं हुजणु घुरिजे, कीअं रहणु घुरिजे। छो जो अयाज़ हमेशह आज़ादी जी ॻाल्हि कई आहे, इंसान जे वक़ार जी ॻाल्हि कई आहे, इंसान जे हक़ जी ॻाल्हि कई आहे, समाज में जेको इस्तिसाली ढांचो आहे उन जे ख़िलाफ़ु बग़ावत कई आहे। त उन जे हवाले सां नौजवाननि खे शऊर ऐं आगही मिली। मां जिन सवाल ते एहतिजाज कयां थी, जंहिं मुल्क जी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो हो ऐं बेनज़ीर भुट्टो जहिड़ो जेका आहे सा कारनामो को बि मर्द सरअंजाम ॾेई न सघियो आहे, ऐं उन मुल्क जे सहाफ़ीअ खे अहिड़ा सवाल न करणु घुरिजनि। असां नथा सम्झूं त औरत ऐं मर्द में को तफ़ावत आहे। मर्द असांजा ॿाह ॿेली आहिनि, उहे बि असां सां गॾु बीठा आहिनि। उन जे करे जेको बि अॻियां अचे थो, औरतूं अचनि थियूं, मर्द अचनि थियूं, उन लाइ बराबरि बिल्कुलु। असांखे कल्चर डिपार्टमेंट गुज़िरियल 2 मेलनि खां भरपूर सहकार करे रहियो आहे ऐं कल्ह मिनिस्टर कल्चर बि असां सां शामिलु हो। अॼु सेक्रेटरी कल्चर बि वेठो आहे ऐं उन सां गॾु हैदराबाद जी जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, कमिश्नर हैदराबाद आहे, ADC हैदराबाद लाल ॾिनो मंगी साहब आहे, TMO हैदराबाद आहे, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स आहे, आतिम अल्लाह आहे, उनजी सॼी टीम आहे। इहे सभु माण्हू असां सां मुकमल सहकार में आहिनि। असांखे DIG पुलिस जेको पीर मोहम्मद शाह आहे, उन जा पूरो अमलो हिते आहे ऐं पूरी जेका सिक्योरिटी खे संभाले रहियो आहे। त ही यकीनन मेलो ऑर्गेनाइज़ करणु खां बदूं राइटर्स कैफे जे पारां आहे, पर हिननि सभिनी जे सहकार सां मिली करे ही कामयाबी असां थी रही। दुनिया जूं जेके सुजाग क़ौम हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे शाइरनि खे भेटा ॾींदियूं आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि शाइरनि खे जेके उन क़ौम जी सुञाणप बणिजी वञे। मां सम्झां थी त शेख हयाज़ जदीद सिंध जी सुञाणप आहे ऐं हिन पाकिस्तान जे अंदरि बि इहो रवाजु पइजी चुको हुयो त फैज़ अमन मेला थींदो हुयो। असांजे दिलि में तॾहिं ख़्वाहिश वठंदी, जनम वठंदी त शेख हयाज़ जे हवाले सां असां छा था करे सघूं। यकीनन असां वटि को फोरम न हूंदो हुयो, पर जीअं खाना बदोश जो क़याम थियो, खाना बदोश जे क़याम जे पहिरें साल असां 8 ॾींहंनि जो, जेको मां सम्झां थी त पाकिस्तान जी पूरी अदबी तारीख़ में तवील तरीन जेको आहे सो अरसो आहे, 8 ॾींहंनि जो लगातार मुख़्तलिफ़ सेशन्स ते, अदबी सेशन्स ते असां मेलो कयो ऐं उहो मेलो तोड़े जेके असां पहिरियां जेके आहिनि से असां चई सघूं था त 4 या 5 जेके मेला आहिनि उहे असांजा बिल्कुलु अवामी फंड्स ते जेके आहिनि थिया। उनखां पोइ असां सां सिंध हुकूमत जे कल्चर डिपार्टमेंट सहकार कयो ऐं उनजी जेका साहब असांखे उनजो सहकार हासिलु कयो ऐं जेको 5हों 6हों मेलो उन्हनि जे सहकार सां थियो ऐं हीउ 7हों मेलो बि इन में जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जे पारां ऐं कल्चर डिपार्टमेंट जे पारां सहकार शामिलु आहे। पर हीउ जेको आहे सो असां कंदा इन करे आहियूं त छाकाणि त उहो दौरु आहे जंहिं दौर जे अंदरि असां सम्झूं था त शेख हयाज़ जी शाइरी, उनजे मौज़ू ऐं ख़ासि तौर ते उनजे अंदरि जेको सिंध जे लाइ ज़रूरी जेका मवाद जंहिंजी ज़रूरत आहे उनजी जेका असां उनजो वरजाइणु ज़रूरी आहे, नए नसल ताईं पहुचाइणु ज़रूरी आहे। ऐं नए नसल ताईं पहुचाइण जे लाइ तव्हां ॾिसो था त अॼुकल्ह जो जेको दौरु आहे उन में पढ़णु अॻे जी बनिस्बत थोरो घटि आहे, सियासी तहरीकूं न आहिनि। उनजे मां सम्झां थी त हिन वक़्तु शेख हयाज़ खे ॿीहर रुजू करण लाइ जेकॾहिं असां वटि का शइ ऑफर करण लाइ
आहे नौजवान नसल लाइ त उहे इहे जेके आहिनि से अयाज़ जो मेलो आहे, अयाज़ जूं महफ़िलूं आहिनि ऐं अयाज़ जो नालो आहे। ऐं मां सम्झां थी त ॾिसो असां वटि ॿियनि जो त मां चई नथी सघां, पार्टिसिपेशन जे हवाले सां त मां नथी चई सघां त हिन मेले जो केरु मुक़ाबिलो करे सघे थो जंहिंमें एतिरा नौजवान ईंदा हुजनि। को ॿियो अदबी मेलो पाकिस्तान जे अंदरि इन जो मुक़ाबिलो नथो करे सघे। ॿिए नंबर ते मां इहो चवां त असां हर साल जेका 60 खां 70 ताईं घटि में घटि ऐं वधि में वधि जेको 100 ताईं वॉलंटियर खणंदा आहियूं से रुगो स्टूडेंट हूंदा आहिनि ऐं उहे वॉलंटियर शेख अयाज़ जे मेले में 5 ॾींहं कमु कंदा आहिनि, उनजी शाइरियूं ॿुधंदा आहिनि, न रुगो ॿुधंदा आहिनि पर तव्हां हिन दफ़े ॾिठो हूंदो त जेके वॉलंटियर्स आया आहिनि उहे ख़ूबसूरती सां उनखे ॻाइनि था, उनखे पढ़नि था। असांजो त ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं इन ई क़िस्म जो सहकार रहियो ऐं असांखे का माली मुश्किलातूं न आयूं जेके अञा बि आहिनि ऐं असां न करे सघा आहियूं, पर असांजो ख़्वाबु इहो आहे त हिन अङण ते जेॾी महिल असांजा अदीब ऐं शाइर जेके क़ाबिल ऐं माहिर ॻाल्हाए रहिया हुजनि, असां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में पैरालल नौजवाननि जा सेशन हलाए रहिया हुजूं जेके उन्हनि अयाज़ खे कीअं ॾिठो आहे कीअं सम्झो। मां सम्झां थी तनक़ीद ॾिसो समाज जो हिसो हूंदो आहे, पर असां वटि तनक़ीद जे नाले में का हुनरबाज़ी ऐं घणो कुझु थिए थो, माना घणो मनफ़ी आहे। तनक़ीद मस्बत शइ आहे, समाज लाइ तमामु वॾी मस्बत आहे कंहिं बि शइ जे सुधारे लाइ, पर हीअ जेका शइ थी पई मां त हिनखे तनक़ीद बि नथी चवां, हीअ हिकिड़ी ज़ातियात ते लही का शइ कजे, पर मां चवां थी त तनक़ीद आहे अगरि का हिन मेले जे हवाले सां या अयाज़ खे बेटा ॾियण उहो जेको हिन खां बहितर करे ॾेखारे उनखे असां 100 सलाम कंदासीं। ॾिसो मायूसी थी आहे त मां चवां त शायदि मां त पंहिंजे लाइ चवंदी आहियां त ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जे शख़्सी तौर ते जंहिं माण्हू जी सभ खां वधीक तनक़ीद थी आहे गार गंद जी हैसियत उहा मूंखां वधीक शायदि कंहिंजी नथी हूंदी सोशल मीडिया ते, ऐं उहा सन 2000 खां वठी ऐं हाणे त लॻभॻि मां चवंदी आहियां 21 साल थी आहिनि, ऐं जेकॾहिं मां हिन खां घबराइजी वञा त मां 21 साल त ठहियो, मां पहिरें साल ई मरी। अयाज़ मेलो लास्ट टाइम थियो हुयो अयाज़ मेलो पर 2 ॾींहंनि जे लाइ। सो अयाज़ मेले में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त हींअर सॼी पाकिस्तान मां हर इंटेलेक्चुअल हर अदब सां प्यार कंदड़ माण्हू हिते कही अचे थो। इहा अयाज़ मेले जी तमामु वॾी मक़बूलियत ऐं शोहरत आहे ऐं अयाज़ पाण चयो हो त मां मुस्तक़बिल खां मुस्तक़बिल जो शाइर आहियां ऐं अयाज़ मेले में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे चौगिर्द नौजवान नसुल जा ई ॿार नज़र ईंदा। सो हीउ मेलो कॾहिं बि ख़तमु न आहे थियणो, छो जो हीउ मुस्तक़बिल खां मुस्तक़बिल जे लाइ मेलो लॻियलु आहे। अयाज़ साहब जी त मां सम्झां थी त सॼी शाइरी असांजे लाइ हिकिड़ी तमामु वॾी इंस्पायरेशन आहे, पर स्पेशली जेका मूंखे अपील कंदी आहे वणंदी आहे उहा उनजी रिवॉल्यूशनरी शाइरी आहे, जंहिंमें उनजो आइकॉनिक सॉन्ग आहे सच वॾो ॾोहारी आहे, रोज़े अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ऐं ॿिया उनजा जीअं दोदा तूं मारियो वेंदे दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर माण्हुनि जो वे साह न वेंदो। त अयाज़ जा इहे बसि सिटरूं जेके आहिनि मां सम्झां थी त असांजे हिन मुआशिरे में जेको सुतल मुआशिरो आहे उन में वॾी उथल पुथल पैदा कनि था, त मां उनजी रिवॉल्यूशनरी शाइरी खां ॾाढी इम्प्रेस्ड आहियां। 7हों अयाज़ मेलो आहे, असांजो हिकिड़ो सेशन थी वियो आहे जेको अयाज़ जा महाग ते हो, ॿियो सेशन हिन वक़्तु हली रहियो आहे ऐं उनखां पोइ 2 किताबनि जा महूरत आहिनि ऐं आख़िरी सेशन आहे जंहिंमें आहे मां बैठकेती समाज में दानिश्वर जो किरदारु, उन ते दानिश्वर तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी। उनखां अलावा अयाज़ मेले में किताबनि जा स्टॉल हूंदा आहिनि, पर किताबनि सां गॾोगॾु हाणे ॿियो साल थियो आहे त ख़ासि तौर ते औरतूं जेके कल्चरल शयूं खणी थियूं अचनि त 3 स्टॉल उहे बि आहिनि जिनमें थर मां आयल आहिनि, हैदराबाद जूं आहिनि ऐं कुझु छोकिरा आहिनि जेके घोटकी खां आयल आहिनि, त सॼी सिंध में अयाज़ मेले जी गूंज आहे त उहे भाड़ा पंहिंजा था ख़र्च कनि, इन्हनि जा पैसा बि भरी न अचनि ऐं उन्हनि खे सिर्फ़ु इहो हूंदो आहे त असांजी शिरकत अयाज़ मेले में थिए। रुझान तमामु घणो आहे, हर मेले में हर साल असांखे अञा वधीक मोट मिलंदी आहे, जेतिरा नौजवान जेतिरियूं औरतूं जेतिरो तारुफ़ थियो त असां वटि को एतिरो न हूंदो आहे जो असीं पब्लिसिटी करियूं, सोशल मीडिया ते ॾींदा आहियूं ऐं माण्हू परे परे खां ईंदा आहिनि। ऐं न सिर्फ़ु ही त तव्हांखे चयमि त स्टॉल भला उन्हनि जो को पर्पस
पर्पज़ बि हूंदो उन कमाईंदा बि सही, पर केतिरा माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु शिरकत लाइ था अचनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।